हिते जे पतण जो असांजो मोतबर दोस्त इरशाद मला गॾु आहे। सभ खां पहिरीं तव्हां सभु महिमान जी महिरबानी जो असां गरी खाने ते हिन ते आया ऐं भाउ प्रिंस माना अॼु काल कई इशारा जेको असां हाल आहे। अॻु में 10-15 ॾींहं पहिरीं जेके दोस्त आया हुआ त तमामु उन खां मां सम्झां थो 10-12 फुट पाणी लही चुको आहे टोटली। हाणे पाणी मुसलसिल लहे ई पियो। बहरहाल पाणी चढ़े थो कुझु न कुझु असांजे मला बिरादरी में उहा ख़ुशियुनि जी मुर्क अचे थी वञे, पर जेके अॻु में जेतिरो पलो हो उन जो 20% कोन्हे, 20% बि कोन्हे। चवंदा हुआ पाणी चढ़ी लहे, जेकॾहिं मल्हान जूं 2 शादियूं असांखे लॻी वियूं त असांजो सीज़न उहो ई 2 शादियूं असांखे लॻी वयूं त माना असांजो सीज़न उहो आहे, असांखे उहो साल वेही असां खाईंदासीं, यानी एतिरो पलो हो। त असां त वॾनि जूं ॻाल्हियूं ॿुधायल आहिनि, पर असां पाण बि ॾिठियूं त छलियूं जेके आहिनि, छलियूं जेके हींअर जेको 7,000 जो पलो आहे उहो असां 50-50 रुपए में विकिणंदे बि ॾिठो आहे। ऐं उहो पलो हीअं 6-7 हज़ार जो आहे। असां दोस्तनि खे खाराईंदा हुआसीं त 5 पला बि दोस्त खे गिफ्ट कया अथव। अॼु असां पाण कोन था खाई सघूं, 5 पला कंहिंखे खारायूं त उन्हनि जूं घर वारियूं बि चवंदा आहिनि त भाई वो तुम्हारी भाभी यादि करती है। भाभी तो याद करे थी, पर हाणे थोड़ो पलो थो अचे। प्रिंस साहब खुद दरिया ते चक्कर हणे थो माशाअल्लाह सां, ॾिसंदो आहे त पलो या नसीब थी वियो आहे। बहरहाल वरी बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे भई थोरो पाणी लथो आहे, कुझु न कुझु पकड़ में अचे पियो, कुझु न कुझु रोज़ी थिए पई। ॿियो दरिया जा लाहा चाढ़ा इहे तव्हांखे पाण ख़बर आहे। ॿियो सही सभु ख़ैर प्रिंस साहब बोला आवाज़ करो सलामत ख़ुशि जो ये प्रेशर घट थी वियो पाणी जो, मिटी छाणी पाणी ईंदो पियो, मिटी छाणी तव्हां गिलास में रखो, हींअर वग़ैरह गिलास में पाणी भरे रखो, अच्छा हिकिड़ो तव्हां ई हींअर नथो ॿुधायो, जॾहिं दरिया 2010 या उन खां बाद में जेको पाणी चढ़ियो आहे त कॾहिं कपर ईअं किरियल कान हा न, त हीअ तेज़ीअ सां ई कपर जेके साईं किरनि था, जॾहिं चाढ़ करे थो त हीअ धक थो हणे न, हिन हुसैनाबाद वारे इनखे बचाइण जे लाइ हिन धक खे हिननि हिते पथर लाथा आहिनि, हिननि पिलरनि वटि। हाणे थिए ईअं पियो त इहो जेको पाणी आहे न हिन जो घणो वहकिरो जेको न हेॾा धक थो हणे, इन करे अॻु में न किरंदा। हीअ जेको बेहतरीन जेको पाणी जेको उन में बि न किरिया, हाणे किरनि था। अगरि उहो पाणी अची थो वञे घर में घुरा करे त टाइम अहिड़ी हालत रही सरकारी बंदि जे बावजूद सरकारी बंदि जे लिहाज़ सां हिन सॼे खे पथर हणनि